बांध ऐं उन जे आसपास राति खां बरसाति जो विस्कारो। बरसाति सबबि थधि में इज़ाफ़ो थी वियो। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। जॾहिं त वक़्फ़े सां पवंदड़ बरसाति सबबि मौसम ख़ुशगवार थी वियो ऐं पाणी जी बाराबंदी हुअण सबबि कणक सिरे ऐं सब्ज़ियुनि खे बरसाति काफ़ी फ़ाइदो ॾिनो आहे। बरसाति सबबि बिजली बंदि रही, जॾहिं त मवासिलाती निज़ाम पिणु दरम भरम थी वियो आहे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।